ये वो शहर है जिते कंदन जा भाव सिंधी असेंबली जे स्पीकर जो शहर जिते छापर रस्तनि ते रक्स कनि ॻाल्हाए त तुंहिंजी रिपोर्ट सुठी आहे या रखंदई रिपोर्ट समेत वारी हा माने न रखंदुमि त सही बाक़ी छाजे लाइ थो रखां मां ईअं भरींदो ई न आहियां आवाज़ त कटंदी न आवाज़ ई त हूंदो आवाज़ कम ई आहे न बाबा हे शिकारपुर जा माण्हू गड़िया सीन असांजो आहे असां छो न ॻाल्हाईंदासीं गड़िया सिंध असेंबली जे स्पीकर जो शहर आहे पर हिते गंदगी जा ढेर आहिनि चो तरफ़ गिटियूं जेको आहे गंद सां भरियल आहिनि दुकान ड्रथल आहिनि कुझु जीअं की खंडर में अचे माण्हू जिते कोई हिकिड़ो जंगल हुजे न पर ही जेके ॾिठा आहिनि हा हिकु बदमनी हिकु ख़ौफ़ वारी सूरत हाल हुजे माण्हू खे ख़ौफ़ में का डेवलपमेंट कोन्हे का घिटी कोन्हे बहितर न को रस्तो बहितर आहे नालियूं उखड़ियल आहिनि ही रस्तो सही ठहियल भई ही रस्तो कुझु न कुझु हे छो त कोट दुरानी जो रस्तो वञे थो तंहिंजे करे कुझु बहितर हूंदो बाक़ी ॿियो शहर जे अंदरि तव्हां घिरंदो त उते तव्हांखे रस्ता जेको आहे त पाण ई ॻाल्हाईंदा त हिते कहिड़ी सूरत हाल आहे गड़िया सिंध जो शहर बिल्कुलु तबाह लॻो पियो आहे ही शिकारपुर जो उहो शहर आहे जितां जेको आहे सॼी सिंध लीड कंदी रही आहे हर हवाले सां क़ौमी हवाले सां ऐं जेको आहे त सिंध असेंबली जे स्पीकर जे हवाले सां जेको 10 सालनि ताईं स्पीकर रही करे बि जेको आहे त पंहिंजे शहर खे न सुधारे सघियो आहे इन खे जेको आहे त नेगेटिव न वरितो वञे पर हक़ीक़त इहा आहे तव्हां गड़िया सिंध ईंदो त तव्हांखे ख़बर पइजी वेंदी त शहर जी कहिड़ी सूरत हाल आहे हीउ रस्तो जंहिंसां असां वञूं था हीउ कुझु बहितर आहे पर हे तॾहिं बहितर थो लॻे छाजे करे जो हीउ स्पीकर जे कोर्ट तरफ़ वञे थो हितां हुनजा महिमान गुज़रंदा हूंदा तंहिंजे करे हुनखे ॾेखारण जे लाइ शायदि ठाहियो वियो आहे इहो साम्हूं छा आहे हा हा भई त ॻाल्हाईंदो कुझु ॻाल्हायो बिल्कुलु सर महिरबानी असां साहब तव्हां जेका ऐं पाण त रोज़ ईंदा वेंदा आहियूं ॾिसंदा आहियूं पर अॼु जेका तव्हां रिकॉर्डिंग वारी जेका शइ कयो मां दिली तौरु जेको आहे सो ख़ुशि थियुमि ऐं अहिड़नि शयुनि खे तव्हां लिखियल पढ़ियल जेके राइटर्स आहिनि इन अहिड़नि शहरनि ते लिखनि इन्हनि जे गंदगीअ ते लिखनि तव्हां फील कंदा हूंदव जीअं रस्ते में असां ॻाल्हि कईसीं त हिते जेकॾहिं हिनखे ब्लैक एंड वाइट कयो वञे हा बाज़ार खे त ईअं ई लॻे हा त जेको आहे सो 1987 1985 वारे दौर में था घुमूं ऐं अफ़सोस सां चवणो थो पए आगा सिराज दुरानी पीपल्स पार्टीअ जो हिकिड़ो ख़ासि माण्हू आहे ऐं तमामु क्लोज़ आहे ज़रदारी साहिब सां उनजे बावजूदि बि जेकॾहिं गड़ियासीन जहिड़ा शहर अहिड़ा हुजनि त पोइ मां पंहिंजे ॻोठ लाइ छा रड़ियूं कयां मां पंहिंजे ॻोठ लाइ छो रोआं जॾहिं गड़ियासीन जहिड़ो शहर ईअं आहे त पोइ बसि हिन ते माना मूं वटि लफ़्ज़ ई न आहिनि मां ॻाल्हाए नथो सघां हा साईं ही पीपुल्स पार्टी जो हब आहे आदिल साईं तव्हां बि ॿ टे लफ़्ज़ ॻाल्हायो ऐं यकीन कयो त मूंखे हैरत आहे मां इलाही सालनि खां पोइ आयो आहियां त मूंखे आइडिया न हो त माना एॾी बुरी हालत आहे हिते छड़ी धप गंद किचिरो हिन खां सवाइ ॿियो कुझु कोन पियो नज़र अचे स्पीकर सिंध जो शहर आहे वधीक यारनि जूं ॻाल्हियूं बि तव्हां ॿुधियूं असां मुतफ़िक़ आहियूं हुनजी ॻाल्हियुनि सां बि मुतफ़िक़ आहे पाण न ॻाल्हायूं ॾिसी बि रहिया आहियूं अच्छा ही छा ही आहे कोट दुरानी आहे अच्छा ही दुरानी दुरानी तॾहिं रोड सुठो ठहियल आहे हा असां ईंदे को महिमान अचे त हुनखे ईअं न लॻे अंदरि जेको शहर में एंट्री थी त ॾाढी ख़राबु हुई हुतां ऐं ॿाहिरों जेको आहे लुक आहे वरी थोरो घणो हे ॿाहिरां जो आहे होॾां असां पहिरीं ॿिए रस्ते खां आयासीं हा हलो हिकिड़ी गड़िया सीन जो हिकिड़ो फ्लीटिंग जेको आहे ग्लिम्स थी वियो ख़बर पई ॿार रांदि बि कंदा वॉलीबॉल था कनि हा गंद जे ढेर ते न हेॾे गंद घटि आहे उहो कची मिटी आहे हीअ साम्हूं वारी लिखंदा कुझु न हा साफ़ ई असां हिकिड़े सां कचहरी थी सो उन जेके ॻाल्हियूं कयूं एॾियूं इंट्रस्टिंग हुयूं जो करण जहिड़ियूं न आहिनि त मां चयोमांसि 24 सालनि खां तव्हां कहिड़ी साफ़त कंदा हूंदो छा लिखंदा हूंदो हा थाणो आहे हुन वीचारे चयो त असां नथा लिखी सघूं ॾिनल आहियूं ॾकल आहियूं ऐं कुझु बि लिखंदासीं त बासर माण्हू उनजा पंहिंजा बेनिफिट्स आहिनि तंहिं करे लिखणु ॾाढो ॾुखियो आहे आगा सलाहुद्दीन एजुकेशन कॉम्प्लेक्स मां सम्झां थो त हीअ सरसरी जेको आहे न हे बि काफ़ी आहे साईं हा माना असांजी ज़रूरत ई न आहे ॻाल्हाइण जी हक़ीक़त आहे त शहर पाण थो ॻाल्हाए